बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों हाँ असां मौजूद आहियूं गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल खरड़ो में। साईं शहाबुद्दीन टालपुर सां गॾु जेके जनरल सेक्रेटरी आहिनि PTLF तालका संजोरे जा, उन्हनि खां असां पुछंदासीं त भई इहो तव्हां जेको ॿांह ते कारी पटी ॿधी आहे ऐं स्कूल ते जेको कारा झंडा चाढ़िया आहिनि, इहो छाजे लाइ ऐं छा तव्हांजो मुतालबो आहे? जी सर, कारी पटी ॿधी आहे तव्हां ॿांह ते, इहो छाजे लाइ भला? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु जेको असां एहतजाज शुरू कयो आहे पंहिंजे ज़िले सागर जे PTLF जे सदर साईं हाजी नाज़र हुसैन निज़ामानी जे हुकुम तहत, जीअं त असां वटि जेको आहे हिन वक़्तु किताब, असांजी किताबनि जी जेका खोट किताब न आहिनि, सिंधी जा किताब मिलिया आहिनि असांजे गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल खरड़ो खे सेब न हुअण जे बराबरि। उन खां पोइ उर्दू सेक्शन जो त असांखे हिकिड़ो किताब बि न मिलियो आहे ऐं असां इहो मुतालबो कयूं था वज़ीर तइलीम खां ऐं वज़ीर आला सैयद मुराद अली शाह साहब खां त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध। हाणे सिंध किथां पढ़े किथां वधे, इहो जेको आहे सो हले पियो हिन वक़्तु। ऐं उन खां पोइ जेको आहे असांजे वज़ीर तइलीम साहब खे असांजी इहा गुज़ारिश आहे त असांजे स्कूल में जेके बि सिंध में स्कूल मौजूदु आहिनि उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी का बुनियादी सहूलियत मौजूदु ई न आहे। बिल्डिंग चौदीवारी, पीअण जे लाइ पाणी, त हाणे उस्तादनि खे जेकॾहिं सहूलियत मिले, किताब हूंदा त शागिर्द बि पढ़ंदा, फर्नीचर हूंदो त शागिर्द बि वेंदा। त इहे इन जे लाइ असां जेके आहिनि सही कारियूं पटियूं ॿधियूं आहिनि, एहतजाज कयो आहे। उन खां पोइ जेको आहे सो असांजो ॿियो इहो आहे त असां टीचरनि खे जेको आहे सो असांजो हक़ु आहे सर्विस स्ट्रक्चर असांखे ॾिनो वञे। उन जे लाइ बि जेको आहे सो साईं सरदार शाह साहिबु जेको आहे सो असेंबली हॉल में वेही उस्तादनि ख़िलाफ़ु चवे पियो त मां टेस्टूं वठंदुसि, मां हीअं कंदुसि, मां ड्यूटियूं वठंदुसि। त उस्ताद त वीचारो हाज़ुर आहे, ड्यूटियूं ॾिए पियो इन्हनि बरसातनि में, इन्हनि मींहंनि में। स्कूलनि क्लासरूम आहिनि उन्हनि जा चापुड़ किरनि पिया, पर तूं गॾोगॾु उस्तादनि जो जेको सर्विस स्ट्रक्चर आहे उन ते बि कुझु त गौर वीचार कयो वञे। साईं शाह साहिब खे जेको आहे मथे ते जूम कोन थी सघे। अहिड़े हवाले सां असां ही पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायूं पिया। आया साईं सरदार शाह साहिबु इन्हनि ते जेको आहे सो गौर वीचार करे उस्तादनि खे सर्विस स्ट्रक्चर ॾिना वञनि। उन खां पोइ जेको आहे सो किताबनि जी पूराई कई वञे, फर्नीचर ॾिनो वञे। अहिड़े हवाले सां ॿियो STR तहत जेके उस्ताद जिते जॻह बि आहे, उस्तादनि जी जॻह बि आहे, उते जेको आहे सो उनखे हिकिड़ी UC खां कढे 2 UCयूं परे, माना 50-60 किलोमीटर हू परे वञनि पिया। असांजो एहतजाज उन्हनि उस्ताद भाइरनि जे लाइ बि आहे त उन्हनि खे वेझो रखियो वञे जीअं उस्ताद खे सहूलियत सां हुते पहुचे, टाइम ते पहुचे। उन खां पोइ जेको स्कूलनि में बिजली ऐं लाइट जेका आहे लाइट जी आंख में चोली लॻी पई आहे, लाइट केॾीमहिल आहे केॾीमहिल न आहे, पखा न आहिनि। असां इहो मुतालबो कयूं था सिंध गवर्नमेंट खां त असांजो गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल मेन स्कूल आहे, हिते असांखे हिकिड़ो सोलर सिस्टम ॾिनो वञे जंहिं तहत असांजा ॿार हिन अहिड़ी गर्मी में जेके बेहोश थी था वञनि ऐं का सहूलियत मुयसरु न आहे, जेकॾहिं इहा सहूलियत ॾिनी वञे, सोलर सिस्टम हिकिड़ो ॾिनो वञे त जी हिते असां वटि जेको आहे 1000 खां मथे जी इनरोलमेंट आहे शागिर्दनि जी, नंढो स्कूल न आहे। असां इहो मुतालबो कयूं था सिंध गवर्नमेंट खां, DC साहिब सागर खां, त असांखे जेको आहे सो सोलर ॾिनो वञे।